बरसाति जेका राति पई आहे ऐं बरसाति पवण खां पोइ हीअ लबे मिराण चौक मदई जी आहे जंहिंजी सूरत हाल आहे जितां माना हे पाणी बीहिजी वियो आहे। पाणी बीहण जे करे जेका ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि खे सख़्तु तकलीफ़ आहे उहा तव्हांखे माना ॾेखारियां थो पियो त जेको पेर चारो त बिल्कुलु बि कोन्हे को, गाॾीअ ते माण्हू अची वञी सघे थो। हाणे मां पाण जेको आहे तो हितां गुज़र कयां पियो, हाणे मां पाण फाथो आहियां त कीअं माना जेको आहे तो मां हितां अॻिते निकिरी वञा ऐं हिते जेको आहे मोटर साइकिल ते या ॿी कंहिं गॾा गाॾे ते चिंचीअ ते ई माण्हू हितां रोड क्रॉस करे सघे थो। इवन पैदल बि माना रस्तो क्रॉस करण जो को रस्तो कोन्हे को। जेका बरसाति पई आहे उन खां पोइ हीअ जेका कैफ़ियत आहे पाणी निकाल नथो थिए ऐं पाणी बीठो आहे। ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे, औरतुनि खे, मरीज़नि खे, ॿारनि खे, ॿुढनि खे रस्तो क्रॉस करण में ॾाढी दुश्वारी आहे। तव्हांखे थिए थी तकलीफ़? अच्छा पाणी बीठो हालांकि माना ईद जा ॾींहं आहिनि। तो महिरबानी तव्हांजी। हीअ जेको आहे नाज़रीन तव्हांखे ॾेखारींदो हलां त हीअ मदई जी टाउन जे जेको अमलो आहे उनजी नाअहली ऐं लापरवाही बि असां चई सघूं था। हालांकि जेको मदई जी जो जेको ड्रेनेज सिस्टम आहे उहो काफ़ी सारो क्वेश्चन मार्क आहे अञा ताईं, जेतोणीकि जेको टाउन चेयरमैन आहे नजफ़ ख़ान कमर साहिब जो चवणु इहो ई आहे त मदई जी जो जेको ड्रेनेज सिस्टम आहे उहो बाक़ी शहरनि खां काफ़ी बहितर आहे। पर असां सम्झूं था पिया त जेको मेन नालो आहे उहो अञा ताईं माना उनजी जेको आहे तो परफॉर्मेंस ज़ीरो आहे। हीअ त माना जेको आहे पाण मुरादो की शहर जो जेको ड्रेनेज जो पाणी आहे उहो आस पास माना निकिरी वञे थो ऐं टाउन जी इन में का बि परफॉर्मेंस इन वाले त न आहे जो हीअ हिकिड़ो कुदरती उनखे बेनिफिट आहे। असां सम्झूं था पिया छो त मेन नालो जेको आहे हे तव्हांखे मां ॾेखारियां त हिन तरफ़ जो जेको मेन नालो आहे उहो हीअ नालो आहे। हाणे हीअ पाणी जेको आहे त छिके सघंदो एॾो सारो, हे नालो आहे हेतिरो। हाणे हे जेको आहे एॾे सारे वॾे शहर जो पाणी काॾो कढी सघंदो हे ज़र माना जेको आहे हे त कुल जेको आहे 50 घर जो पाणी बि माना हितां नथो निकिरी सघे त पूरे शहर जो हे मेन नालो आहे। ऐं जेको टाउन चेयरमैन साहिब जिन जो इहो ई मौक़िफ़ हूंदो आहे त मेन नालो जेको आहे मां इहो बहितर तरीक़े सां इहो करायो आहे कमु ऐं हुनजी जेका सफ़ाई सुथराई बि आहे पाणी निकाल करे थो। पर हक़ीक़त इन जे बरक्स आहे। तव्हां माना हितां इहो ॾिसो त हीअ पाणी माना जेको आहे हालांकि मेन नाले जे बिल्कुलु हे मेन नालो आहे ऐं उनजे किनारे ते हीअ पाणी बीठो आहे त एतिरी कैपेसिटी हिन में न आहे या एतिरी गुंजाइश न आहे त हीअ पाणी जेको आहे त फौरी तौर ते को निकाल थी सघे या उनखां अलावा माना जेको आहे टाउन अमले खे हिन वक़्त ताईं कंहिं बि क़िस्म जी का परेशानी या कोई बेचैनी न आहे त शहरी जेको आहे कहिड़ी कैफ़ियत में हूंदा। राति बरसाति पई आहे उनजे करे हीअ पाणी भीजी वियो आहे त उनखे फौरी तौर ते निकाल करणु चाहिए। मेन रोड आहे अञा चलो ठीकु आहे मेले जो को हूंदो आहे त उनखे पोइ बि कमो बेश थोरो थी वेंदो आहे पर मेन रस्तो आहे हिन दफ़ो हज़ारे माण्हू जेको आहे गुज़रनि था ऐं ट्रैफ़िक जेका आहे उहा तमामु घणे तइदाद में तो अचे वञे थी ऐं हिन में माण्हू जेको आहे शहरी पैदल जेको आहे तो बि हितां सफ़र कंदा आहिनि पर पाणी जे करे पैदल बि नथा अची सघनि ऐं हिते जेको आहे हितां आम माण्हुनि खे, ॿारनि खे, औरतुनि खे ख़ासि करे ऐं जेको आहे मरीज़नि खे हितां रस्तो क्रॉस करण में ॾाढी दुश्वारी पेश अचे थी वई। त हीअ पेवर ब्लॉक आहे, हीअ पेवर ब्लॉक लॻल आहे हिन हीअ जेको पाणी बीठो आहे इन सां कंसल्ट ई लॻो लॻे हीअ पेवर ब्लॉक आहे। हाणे पेवर ब्लॉक लॻो बि हाणे आहे माना तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में हिनखे ईद खां 2 ॾींहं अॻु में लॻो आहे, 3 ॾींहं अॻु में पेवर ब्लॉक बिल्कुलु रिसेंटली हींअर लॻो आहे उन ते हींअर पाणी बीठो आहे। हाणे पेवर ब्लॉक जी अहिड़े तरीक़े सां माना हे लापरवाहीअ सां ठाहे विया आहिनि लाग़रजी सां त जीअं माना जेको आहे त कंहिं क़िस्म जो को लाहो ई कोन्हे को। हालांकि मेन नालो जेको आहे परियों हिन सां गुज़रे थो पियो त हिनखे माना अहिड़े तरीक़े सां हिनजी बीहक माना हुजणु घुरिजे आहे त पाणी जेको आहे त पासनि खां निकिरी वञे न। अगर पानी पासनि खां नथो निकिरे त पेवर ब्लॉक तो मोकारो मलिजी वेंदो। हे हिकु ॾींहं में मुंहिंजे ख़्याल में हफ़्ते जे अंदरि अंदरि पेवर ब्लॉक उखड़ी वेंदो। ऐं हीअ जेको आहे इन क़िस्म जी सिचुएशन आहे जेके ठेकेदार आहिनि या उनखे जेका इहो ई नतीजो आहे जो मनपसंदि माण्हुनि खे जॾहिं ठीका मिलंदा न नाल माण्हुनि खे कमीशन ते त पोइ हे ई नतीजो निकिरंदो। हीअ लबे मेराण चौक ते जेको ताज़ो पेवर ब्लॉक लॻो आहे
उनजो ठेकेदार माना केरु आहे, उहो ठेकेदार जो नालो जेको आहे तो खणंदासीं त वरी माना जेको आहे शायदि उन्हनि खे का तकलीफ़ थिए। सो असां सम्झूं था पिया त हीअ माना जेको आहे अहिड़े क़िस्म जो हशर नशर पंहिंजे शहर तां करणु उन्हनि खे नथो जुगाए। ऐं पेवर ब्लॉक जेको आहे उन ते पाणी बीठो आहे हींअर।